वक्त वो हो जो इमाम अल-अंबिया साईं जन बनफ्से नफीस पाण मक्के पाक जे ओ सफ़ा जो जबल अल्लाह को दुआ है अल्लाह ताला सभिनी खे ज़ियारत नसीब फरमाए नंढो जबल उन जे मथो चोटीअ ते बीही करे मक्के वारनि खे सॾु कयूं जे असां हिते चवंदा आहियूं लौड खे खड़काए त ही ऐलान ज़रूर ॿुधंदा है ना अग में कुछ वक्त अस नंढड़ा आसे तो दोहलत खणी ऐलान कराइंदा है ना साईं कमिश्नर साहब भी मां समझांदो ये ऐलान कराइंदा बा पढ़ो ॾियो त फलाणे दी मीटिंग थींदी सभी माण्हू इकट्ठा थिया ये थींदो दोहलत रोक ॾेई करे हाल विच बाज़ार में जो दो लगे धम धम हर को माण्हू चवंदा बा हीअं थियो आहे मसइलो हीअं थियो आहे साहब जो हुकुम आहे ईअं अॼु उहे दोहलन वारा मसइला विया अॼु वरी खड़को लौड ते हीअ ऐलान ज़रूर ॿुधंदा अब फलाणे टाइम ते हीअ कमु थींदो हीअं थींदो हीअं थींदो ईअं तो साईं जन जे वक्त में भी मक्के पाक में ऐलान कयो वेंदो हो जंहिंखे कंहिं ज़रूरत पवंदी हुई इन सफ़ा जबल ते बीह करे मक्के जो हेठों शहर हुयो सॾु कंदा हुआ पोइ माण्हू सभु गॾु थींदा त अलाए छाजो ऐलान थो थिए फलाणो माण्हू अॼु मथे सॾे थो बीठो पोइ सभु गॾु थींदा पोइ उहो ॿुधाईंदो त हीउ मामिलो मशवरा वग़ैरह ईअं थींदा अॼु इमाम अल-अंबिया साईं जन इन सफ़ा जबल ते बीह पंहिंजे मिटनि माइटनि खे सॾु कयो थोरो तवजो सॾु कयूं सभई मके जा माण्हू अची पीसता त जो मोहम्मद अमीन थो सॾे तॾहिं साईं जन मथे बीठा अब ख़ैर त आहे मोहम्मद अमीन तव्हां त अॼु सॼो ख़ैर त आहे तॾहिं इमाम अल-अंबिया साईं जन इन्हनि ॾे निहारियो होॾे निहारियो हेॾे निहारियो ॿिए पासे निहारे करे थोरो तवजो कयो त ॾिसां साईं जन फरमायो त फलबिस्तु फीकुम उमरम मिन क़बल हल वजदतुमूनी सादिकन औ कादिबा अॼु खां अॻु में मां तव्हां में 40 साल उमिरि गुज़ारी आहे हिन तव्हांजे मके शहर में इन 40 सालन में मुखे ता सच्चो ॾिठो आहे या करे कूड़ ॻाल्हाईंदे ॾिठो अथव करे पंहिंजी ज़िंदगी साईं पेश था करनि इहा ॿिए कंहिं में ज़रूरत कोन्हे जो पंहिंजी ज़िंदगी पेश करे त मुंहिंजी ज़िंदगी कीअं न कंहिंखे ताक़त बि कोन्हे करे बि न सघंदो हे इमाम अल-अंबिया जी ज़ाती पाण फरमायो त मां तव्हां में वॾो अरसो ज़िंदगीअ जो गुज़ारियो अथमि 40 साल मामूली न आहिनि नंढड़े खां वठी वॾे 40 सालनि ते तव्हां में रहियो आहियां अॼु ॾींहं ते मूंखे तव्हां हर नमूने सां ॾिठो आहे हल वजदतुमूनी सादिकन औ कादिबा मूंखे सचो ॾिठो अथव या कूड़ो इहो जो सुवाल थियो त हो हिकु ॿिए ॾे पिया निहारनि त मोहम्मद अमीन खे छा थियो आहे छा मामलो आहे चयूंसि त साईं छा ॻाल्हि आहे कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे इन ॻाल्हि चवण ते मजबूर थी करे साईं जन फरमायो मां तव्हां खां पुछां थो हुननि चयो त जर्रबनाक मिरारा मा वजदना फीक इल्ला सिदका साईं तूं त चए थो त मूंखे सचो ॾिठो अथव या कूड़ ॻाल्हाईंदे ॾिठो अथव असां त कई दफ़ा तव्हांखे आज़मायोसीं आज़माइश भी तहांजी लदी से पर मा वजदना फीक इल्ला सिदका सच को सवा तहां में कुछ ही कोने ता सच्चा 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 गाल तहां के करे मानू करे करे आज़माइंदो हूं आज़माइश को खबर न पवंदी है करे करे मानू आज़माइश वठंदो आ त यार वाह वाह उनके आज़माइश तॾहिं थींदी आहे जॾहिं अॻे खे ख़बर न हुजे अॻे खे ख़बर हुजे त मूंखे आज़माए थो हो जो चए सदा मूंखे ॾाढी मजबूरी आहे मुंहिंजा ॿार अस्पताल में पिया न अॼु त मूंखे लख रुपयो ॾेई हो वरी हेॾे हेॾे ॾिसे पर जे ख़बर हुजेसि त मूंसां मिड़ई आज़माए थो ऐं ॾसियोसि त ईंदी तोड़े आज़माइण जे लाइ त हो चयो हा खोड़ लख ॿ लख थो ॾिए त हुनजी दिलि ख़ुशि थी पवंदी आज़माइश न थींदी आज़माइश तॾहिं थींदी जॾहिं अॻे खे ख़बर न हुजे त ॾिसूं वक़्त ते कमु अचे थो किन हुननि चयो त कई दफ़ा तव्हांखे असां आज़मायोसीं पर मां वजदना फीक इल्ला सिदका सच खां सवाइ में कुझु कोन्हे ॻाल्हि कयो तॾहिं इमाम अल-अंबिया फरमायो त मां मथे आहियां तव्हां हेठि आहियो परियों पासो तव्हां नथा ॾिसो परे पासे तव्हां नथा ॾिसो मां जो तव्हांखे चवां त मां ॾिसां थो त परियों हिकिड़ो दुश्मन जो लश्कर तव्हां ते हमिलो कंदो पोइ मुंहिंजी ॻाल्हि खे छा चवंदो हुननि चयोसीं तूं जे कॾहिं ईअं चवंदे त इहो बि असां सचो सम्झंदासीं पाण फरमायो त मूंखे इहा ॻाल्हि करणी न आहे जे एॾो मूंखे सचो सम्झो था त क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह व अन्नी रसूलुल्लाह चओ त ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह खां सवाइ कोई इलाह कोन्हे मां अल्लाह जो रसूल आहियां ईअं चई ॾियो उते हिकु ॿिए ॾे पिया ॾिसनि त हली हिन खे छा थी ही त बि असां त भलो पिया सम्झूं पर हिनखे अॼु अलाए छा थी वियो ही छा थो ॻाल्हियूं करे छो त हू सम्झनि पिया त ला इलाह जी माना छा आहे ला इलाह जी माना हू सम्झनि पिया मूंखे नंढा हुयासीं पढ़ंदा हुआसीं मदरसे में बिरोही बि हुया हुते मदरसे में पढ़ंदा संगत में पोइ हिकिड़े बिरोही मूंखे चयो त इन बिरोहीअ खे ॿिए खे हे लफ़्ज़ चओ हुन बिरोही के जा कहिड़ा लफ़्ज़ चया मां बि ग़लती कयमि न पुछोमांसि हिन जी माना छा आहे मां बि खणी हुनखे चयो मां बा हुनखे चयुमि उहो विढ़ण जे लाइ तयारु मां परेशान थियुमि हुनखे चयुमि भैया ख़ुदा तोखे हिदायत करे तो अलाए कहिड़ो लफ़्ज़ मूंखे ॾसियो जो हाणे त मारनि था मां बहरहाल मारियूं त मूंखे कोन सिधो उस्ताद खे दाह ॾिनऊं त साईं इमदादुल्ला असांखे गारियूं थो ॾे चवंदा इमदादुल्ला असांखे गारियूं थो ॾे तॾहिं उस्ताद चयो सॾु कयोसि उस्ताद ॿिए छोकिरे खे वरी सॾु कयो त हिनखे लकुण बि खणी आहे मां जो ॾिठमि लकुण बि मां चयो अॼु बचाव कोन्हे हुनखे चयुमि अलाह तोखे हिदायत करे अलाए छा चयो थी हुन वरी हिकिड़ो अखर मटायो चई त जेकॾहिं उस्ताद पुछे त चइजा मां हीअं चयो आहे उहो हुन सां वेझो सिजो अखर हो
वेझो सॼो वेझो चई तूं ईअं चइजां मां हीअं चयो आहे हुन मूंखे ॾसे वरितो मां चयो वरी अलाए इन जी माना कहिड़ी आहे वरी इन त वरी हिकु जो ॿियो थिए मसइलो चवंदा न तूं ईअं हलो उस्ताद मूंखां पुछो त तूं हिननि खे गारियूं छो ॾिनियूं आहिनि मां चयोसि मां त गार कोन ॾिनी अथमि चयो हे चवनि था त गारियूं मां चयोसि मां गार कोन ॾिनी आहे त हुननि चयो साईं ॾिनी अथई त उस्ताद पुछियो तूं छा चयो आहे छा चयो अथई हुननि चयोसि गार ॾिनी अथई हू ॾसनि न पिया त गार कहिड़ी आहे मूंखां पुछे तूं छा चयो मां चयोसि मूंखे हे बिरो ई लफ़्ज़ हुया मां हीअं चयो पोइ जेको हुन मूंखे पोइ ॾसियो मां त हीअं चयो उहो लफ़्ज़ मिड़े थोरो वेझो हो हुनजे मां त हीअं चयो त उस्ताद हुननि खे चोड़े इहा ॿिए खे बिरो ई खे सड़के अड़े हे जेके चए थो इन जी माना छा आहे हुनजो त इहा माना त सही आहे इन में त गार कोन्हे का उस्ताद हुननि खे चोड़े तव्हां छो था चओ त गार ॾिनी अथई माना कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे मसइलो हिक जी ॿी जी टीह जी ईअं बि थी वेंदो आहे मसइलो